जिथे थोड़ो औरत जी जेका ज़िंदगी आहे थोड़ी बैकवर्ड आहे ऐं उनखे अॻियां न पियो वधी न पई सघे, उते तव्हांखे छा थो लॻे त कहिड़ा अहिड़ा सेशंस करणु खपनि, कंहिं तरीक़े सां छा अहिड़ो करणु खपे जो असांजी उहा औरत बि निकिरी ऐं पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी मर्ज़ी सां गुज़ारे सघे? अच्छा, हिकिड़ी त एजुकेशन ॾाढो मैटर कंदी आहे। इफ़ असांजा पेरेंट्स एम्पावर्ड हूंदा, एजुकेटेड हूंदा, त उहे वरी पंहिंजे जनरेशन एम्पावर थींदियूं वेंदियूं, छो त उन्हनि जो बिलीफ वधंदो वेंदो कि न तालीम इंसान खे हिकिड़ी सुठी राह ते हलण जी हेल्प थी करे। त आई थिंक एजुकेशन ॾाढी मैटर थी करे, बट अगरि असांखे एजुकेशन असां खां नथी प्रोवाइड थी सघे, जीअं आई ऑल्सो स्टडी इन अ गवर्नमेंट स्कूल एज़ वेल, त असां पाण खे पाण ई अवेयर कयूं, वी फाइंड आउट द अपॉर्चुनिटीज़ या जेके बि असांजे साम्हूं अवेयरनेस प्रोग्राम्स थियनि था, असां पाण खे उन्हनि चीज़नि में इन्वॉल्व कयूं त जीअं असां सेंसिटाइज़ थियूं, असांखे ख़बर पए राइट एंड रॉन्ग जे विच में डिफरेंस, एंड देन वी स्टार्ट क्रिएटिंग एन इम्पैक्ट। त इहो पाण ते बि डिपेंड थो करे, अगरि सोसाइटी जो को रिस्पॉन्स नथो मिले त। वुमेन हेल्थ तव्हां कमु करे रहिया आहियो, मां ज़रूरु चाहींदमि त उहे अवेयरनेस असां पंहिंजे नाज़रीन ताईं बि पहुचाए सघूं ऐं उहे औरतूं जेके शायदि काफ़ी हेल्थ जे डिफरेंट और फैमिली प्लानिंग और डिफरेंट शयुनि जे करे काफ़ी औरतूं पोयां थी वेंदियूं आहिनि पंहिंजे कमनि खां, उन्हनि ताईं असां इहे ॻाल्हियूं पहुचाए सघूं ऐं कीअं तव्हां पंहिंजे कम खे अॻियां खणी आया हुयो इहो पंहिंजी औरत खे ॿुधाए सघूं। सो इनिशियली असांजो टारगेट हूंदो हुयो कि असां वुमेन जे लाइ पार्टिकुलरली कमु कयूं न, असां औरतुनि खे ॿुधायूं कि उहे पंहिंजी हेल्थ खे कीअं प्रमोट करे सघनि थियूं, उहे पंहिंजे पाण खे सुञाणे कीअं सघनि थियूं। एंड देन लेटर ऑन वी रियलाइज़ कि न, असांजी जेका सोसाइटी आहे ॾाढी पेट्रियार्कल आहे, हिन में मेल डोमिनेंस ॾाढो इम्पॉर्टेंट चीज़ आहे न, जेका अगरि जेसिताईं असां जा मर्द उन चीज़ खे वठी न हलंदा, छो त अल्टीमेटली दे आर द डिसीजन मेकर्स एट द होम, स्पेशली द ग्रास रूट लेवल। एंड देन वी रियलाइज़ कि न, वी आल्सो हैव टू इन्वॉल्व द मेल एज़ वेल, छो त उहे ई डिसीजन था रखनि। त उन सां असांजो इहो थियो कि असां मेल इंगेजमेंट सेशंस कयासीं, असां मेल अवेयरनेस ते बि कमु कयोसीं, सो दैट हाउ यू कैन प्रमोट द हेल्थ फॉर द वुमेन स्पेशली। त इन टर्म्स ऑफ चैलेंजिस जेके तव्हां ॿुधायो, चैलेंजिस तमामु घणा आहिनि, छो त इहे टेबू टॉपिक्स आहिनि, त समटाइम्स इफ आई एम बीइंग ऑनेस्ट, त असांखे इजाज़त बि न हूंदी आहे कि न तव्हां असांजे घर में या तव्हां असांजी कम्युनिटी में तव्हां को सेशन नथा कराए सघो अवेयरनेस जो, छो त असांजूं मायूं ख़राबु थींदियूं। त असां मतिलबु हिते ईअं आहे कि तव्हां जेतिरो एजुकेट कयो था, इट मीन्स इट्स बीइंग ख़राबु। हालांकि वी आर मेकिंग देम एम्पावर्ड, त उहो पंहिंजे लाइ डिसीशन्स वठी सघनि ऐं पंहिंजी बॉडी लाइ डिसीशन्स वठी सघनि ऐं पंहिंजी हेल्थ लाइ वठी सघनि। सो हा, इहो मुंहिंजे हिसाब सां तमामु घणो वॾो चैलेंज आहे ऐं वी आर स्टिल ट्राइंग टू ओवरकम इट। हमेशा चवंदा आहिनि त कामयाब मर्द जे पोयां हिकु औरत जो हथु आहे। व्हाट डू यू थिंक अबाउट वुमेन? उन जे पोयां कंहिंजो हथु हूंदो आहे? हुनजे पोयां डिपेंड थो करे। आई थिंक अगरि असां सिंधी पार्टिकुलरली मां पंहिंजी एरिया जी ॻाल्हि कयां त मुंहिंजे पोयां त मुंहिंजे पेरेंट्स जो ई हथु आहे। दे हैव सपोर्टेड मी, दे हैव पुश्ड मी टू ब्रेक ऑल द बैरियर्स कि न, यू हैव टू रिकॉग्नाइज yourself in the national and the international levels. I think my parents are like you went for UGRADE also. Tell me about your experience there. Acha, so UGRADE was a wholesome experience. I was the first one जेका लारकाना कंबर जे एरिया में सिलेक्ट थी हुई। I had no idea कि मतलब मुंहिंजी सिलेक्शन थी वेंदी आहे, एंड देन वरी थी वेंदी आहे त तव्हांखे सोसाइटी जे तरफ़ां ईंदो आहे कि हाउ यू आर लेटिंग योर गर्ल गो, तव्हां कीअं था हुनखे छॾे सघो। त उते बि अगेन पेरेंट्स जो ई रोल हुयो कि न, असांजी धीअ वेंदी इंटरनेशनली रिकॉग्नाइज़ कंदी, ऐं इट वॉज नॉट द फर्स्ट टाइम। आई हैव बीन रिप्रेजेंटिंग ऑन सो मेनी अदर प्लेटफॉर्म्स। रिसेंटली मां यूनाइटेड नेशन जनरल असेंबली में भी मुंहिंजी स्पीच हुई। आई वॉज द फर्स्ट वन फ्रॉम एशिया पैसिफिक में मुंहिंजी सिलेक्शन थी। सो हाँ, इहे कुझु नंढड़ी कामयाबियूं आहिनि जंहिंजे पोइ असांजे पेरेंट्स जो ई हक़। अहिड़ो कुझु चैलेंज जंहिंमें तव्हां चयो जे त बसि हाणे गिव अप करिणो आहे? असांजो जेको कन्वर्सेशन फॉर चेंज इनिशिएटिव आहे, इट्स बीन लाइक 4 to 5 years, बट देयर केम अ टाइम फ्लड जो 2022, इट वॉज अ टाइम जॾहिं मां पूरो गिव अप करे छॾियो, छो त ऑलरेडी असांजो कमु मेन्यूशल हाइजीन ऐं ब्रेस्ट कैंसर ते हले पियो, ऐं फ्लड जे दौरान औरतुनि जी हेल्थ ॾाढी अफेक्ट थी हुई। दे वर नॉट रिलाइंग ऑन सैनिटरी पैड्स, दे वर रिलाइंग ऑन वेट क्लोथ्स एंड ऑल, छो त हुते न क्लीन वाटर हुयो न छा। त इट वॉज अ टाइम जॾहिं मां गिव अप कयो। मां चयो न आयशा, जेतिरो तूं हाणे कमु कयो आहे अवेयरनेस जे लाइ, जेको असां ओवरऑल कमु कयो आहे, आई डोंट थिंक सो कि हाणे हुन जो को फ़ाइदो थींदो, छो त फ्लड खां पोइ अलाए केतिरो टाइम लॻे, वरी असांखे उन बेसिक बेबी स्टेप्स खां स्टार्ट करणो पवंदो। सो इट वॉज अ वेरी क्रूशियल टाइम फॉर मी, जाते आई क्राइड अ लॉट ऑफ टाइम, छो त मां चयो कि
तव्हांजी हिकिड़ो तव्हां महिनत कंदा ऐं उहा तव्हांजी रायगान वांगुरु महसूसु थींदी आहे त तव्हांखे छा महसूसु थींदो हूंदो। जीअं निदा ॻाल्हि की असां वॉलंटियरिज़म खां स्टार्ट कयोसीं, वी हैड नो मनी, वी जस्ट गो टू द लैंड ऐं असां उते वञी करे फ्री ऑफ कास्ट सेशंस कयासीं त जीअं असांखे ख़बर पए की असांजी सोसाइटी खे कहिड़ी चीज़ जी नीड आहे। त जॾहिं उहा वॉलंटियरिज़म बि तव्हांजी वेस्ट थी वञे त छा महसूसु थींदो। सो इट वाज़ अ चैलेंज, इट वाज़ डेफिनेटली अ चैलेंज। So how you came back on the field? आई डोंट नो, मतलब इन में थोरो टाइम लॻो मूंखे पाण खे आइसोलेशन वठी वञिणो पियो ऐं मां पाण खे अच्छा जीअं हाणे अच्छा तूं बि ॻाल्हि की आर्ट जी न, त आर्ट इज़ लाइक आई थिंक मां चवंदमि की हिकिड़ो तव्हांजे इनसाइड तव्हांखे हिकिड़ी स्पार्क ॾींदो आहे, तव्हां आर्ट कंदव। कोविड जे विच में फ्लड जे टाइम ते आई वॉज डूइंग दिस स्केच, मां स्केच तमामु घणी कई हुई, मतिलबु ऐं मां पोर्ट्रेट पई कयां, आई डोंट नो व्हाट आई वॉज मेकिंग, पर मां ॾाढो हिकिड़ो नेगेटिव आर्ट क्रिएट कंदी हुयमि कि दिस इज़ द स्टेट ऑफ माई माइंड एट द मोमेंट। सो स्केच कंदी वियमि एंड देन रियलाइज़िंग कि न तव्हां थोरो डिफरेंट ट्राई कंदो, एंड देन उन चीज़ जो बि मुंहिंजे मथां तमामु घणो इम्पैक्ट पियो, पेरेंट्स जो कि न एंड ऑल्सो जेको असांजो यूथ जो जेको इम्पैक्ट पियो, जेको असां यूथ जो इम्पैक्ट कयोसीं, त उनजो जॾहिं एक्नॉलेजमेंट ईंदी वई त आई क्रिएटेड माई होप्स ऐं मां वरी स्टार्ट कयो पंहिंजो। ऐं तव्हां आर्ट त तव्हां शायदि अनइंटेंशनली कयो, बट इट इज़ अ थेरेपी एक्चुअली, इंटरनेशनल थेरेपी। खोड़ सारियूं अहिड़ियूं औरतूं हूंदियूं जेके असां सां गॾु जुड़ंदियूं, उन्हनि जे लाइ छा अवेयरनेस ॾियणु चाहींदसि? हिकिड़ी मुंहिंजी रिक्वेस्ट इहा हूंदी कि तव्हां सभई मिली करे फैमिली प्लानिंग ते कमु कयो, पंहिंजे एरिया में हेल्थ जे बारे में अवेयरनेस ॾियो उन्हनि औरतुनि खे या उन्हनि माण्हुनि खे जेके सोशल मीडिया या डिजिटल मीडिया जो को बि सोर्स न आहे, बट वॉट यू कैन डू इज़ कि तव्हां इहे इंफॉर्मेशन उते डिसिमिनेट कयो। फैमिली प्लानिंग जे तवाज़न जो असांजो नैरेटिव आहे, तवाज़न मतिलबु रिसोर्सिस जे बेसिस ते असां पंहिंजा राइट्स चूज़ कयूं, रिसोर्सिस जे बेसिस ते असां डिसाइड कयूं कि असांखे केतिरा ॿार खपनि था, ऐं यूथ हिन में तमामु घणो रोल प्ले करे सघे थी। त इहो ई मुंहिंजो मैसेज आहे, पाण खे सेंसिटाइज़ कयो ऐं हिकिड़ो पॉज़िटिव एनवायरनमेंट क्रिएट कयो। हिकु इंडिविजुअल कीअं इहो मैसेज पास ऑन करे सघे थो? इंडिविजुअल कीअं, आई थिंक इंडिविजुअली मैसेज असांजो वधीक ट्रांसफॉर्म थींदो, उहो ईअं कि असां पाण पहिरियां सेंसिटाइज़ थियूं कि कहिड़ी शइ जी तमामु घणी नीड आहे। सपोज़ फैमिली प्लानिंग जे लाइ अगरि असां ॻाल्हायूं त अगर मां पंहिंजे पेरेंट्स सां ॻाल्हायां, मां पंहिंजी सिस्टर सां ॻाल्हायां, मां पंहिंजे ब्रदर सां ॻाल्हायां, वंस आई एम लुकिंग एट देम इफ दे आर फाइनेंशियली स्टेबल ऐं उहे हिकिड़ो बेबी या हिक खां वधीक बेबी जो सोचनि था त दे कैन डू इट, त दे कैन डू इट बट अगरि उनजी एतिरी स्टेबिलिटी न आहे फाइनेंशियली, त मुंहिंजी इहा रिस्पॉन्सिबिलिटी आहे त मां उन्हनि खे काउंसिल कयां कि भाउ या भेण तव्हां पहिरियां थोरा स्टेबल थियो एंड देन प्लान फॉर मोर बेबीज अदरवाइज इट्स गुड कि तव्हांजी हिकिड़ी नीड बि पूरी थिए थी वन बेबी जी एंड देन दैट्स इट। सो आई थिंक इहा चीज़ ॾाढी बेटर करे थी। इंडिविजुअल मैसेज इज दैट यू शुड स्टार्ट फ्रॉम योर होम। एग्जैक्टली, तव्हां उतां स्टार्ट कयो था त पोइ चवंदा आहिनि त तव्हां हिक खां घर खां तव्हां मुआशिरो पंहिंजो सुधारो था, मुआशिरे खां पोइ तव्हां पंहिंजो शहर, ऐं पोइ हिकु ॾींहुं तव्हां पंहिंजो मुल्क जो सुधार आणो था।